रमज़ान जो महीनो पियो अचे, रब जे रहमतुन जो महीनो आ, बरकतुन जो महीनो आ, छोटकारे जो महीनो आ। साईं फरमाइनि था इज़ा दखल रमज़ान फुतिहत अबवाबुल जन्नह व खुलिकत अबवाबुन नार। जी रमज़ान जो चंड बीहंदो आ त रहमत जा दर खुली वेंदा आहिनि, जन्नत जा दरवाज़ा खुली वेंदा आहिनि, जहन्नम जा दरवाज़ा बंद थी वेंदा। वसुलसिलत शयातीन, शैतानन के कैद कयो वेंदो आ, शरीर शैतान कैद बणाया वेंदा आहिनि। मोमिनन जे रिज़्क के रब वधाईंदो आ, ईमान वारन जे ला रब पंहिंजे रहमत जा दरवाज़ा खोलींदो आ। साईं फरमाइनि था रमज़ान अहिड़ो महीनो आ जंहिंजा पहिरियां 10 ॾींहं रहमत ई रहमत, रहमत ई रहमत ऐं विचां 10 ॾींहं गुनाहन जी माफ़ी जा आहिनि, मग़फ़रत जा आहिनि, ऐं पोयां 10 ॾींहं दोज़ख जी बाहि खां छोटकारे जा ॾिहाड़ा आहिनि।